नाज़रीन, तालीम खाते के करप्शन खाई वही, बायोमेट्रिक भी बूटो न बारियो। जुडिशल मैजिस्ट्रेट गढ़ी यासीन मुश्ताक अहमद जोखे पारां तालके गढ़ी यासीन जे कुछ स्कूलन ते ओचितो हयल छापे दौरान कई टीचर्स पारां घर वेठे पगार खणण जो इंकशाफ थियो आहे। ज़राए खां मालूम थियो आहे त टीओ प्राइमरी गर्ल्स आबा ज़किया पठान भारी रुश्वत एवज़ फीमेल टीचर्स के रिलीफ ॾियण में मुलविस आहे। जुडिशल मैजिस्ट्रेट पारां स्कूलन ते लॻायल छापनि तालीम खाते जे ऑफिसरनि जा पोल पधरा करे छॾिया आहिनि। स्कूलनि जी विज़िट दौरान इंकशाफ थियो आहे त प्राइमरी गर्ल्स स्कूल गढ़ी यासीन मां फीमेल टीचर्स मैडम उमल, मैडम फरज़ाना, मैडम नाज़िया, मैडम माजिदा समेत कई फीमेल टीचर्स सालनि खां स्कूल मां गैर हाज़िर आहिनि। इहो पिणु मालूम थियो आहे त जज साहब जे पुछाणे ते टीओ प्राइमरी गर्ल्स आपा ज़किया पठान जो ॿिनि टीचर्स मुतलिक़ मौक़ुफ़ हुयो त उहे गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल काबालो में ड्यूटियूं सरअंजाम ॾेई रहियूं आहिनि। जॾहिं त ॿिए ॾींहं ते जज साहब काबालो स्कूल विज़िट कयो त उते ॿिन्ही मज़कूरा टीचर्स जो को बि रिकॉर्ड मौजूदु न हुयो। ॿिए पासे गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल गढ़ी यासीन 2 जी विज़िट दौरान 2 मस्ट्रोल बरामद कया विया, जितां मालूम थियो आहे त हिकु पटेवालो इलाही बख़्श जकरो हिकु रजिस्टर में साल खां गैर हाज़िर ॾेखारियल हुयो, जॾहिं त साॻियो पटेवालो ॿिए रजिस्टर में हाज़िर ॾेखारियो वियो हुयो। जज साहब पारां हेड मिस्ट्रेस गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल गढ़ी यासीन 2 खां पुछाणे ते हेड मिस्ट्रेस जवाबु ॾिनो त मूंखे उन महिल जो हुकुम पंहिंजी ऑफिसरियाणी टीओ पारां मिलियल हो। नाज़रीन, जज साहब पंहिंजे दौरे दौरान मिलियल मालूमात ते मबनी रिपोर्ट सेशन जज शिकारपुर वटि जमा कराए छॾी आहे। ज़राए खां मालूम थियो आहे त सेशन जज ॾिनल रिपोर्ट मुआइने बाद सेक्रेटरी तालीम ॾांहुं उमाणींदो, जेको करप्ट अमले घोसड़ू टीचर्स ख़िलाफ़ कानूनी एक्शन खणंदो। ॿिए पासे उहो पिणु इंकशाफ थियो आहे त गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल दोदो ॾेथो मां हिकु टीचर साबरा सुल्ताना पिणु ग़ाइबु आहे ऐं मज़कूरा टीचर जो मुड़ुसु शिकारपुर में वॾो दुकानदार आहे, जंहिंखां तालका एजुकेशन ऑफिसर फीमेल ऐं ॿिया हर महीने पंहिंजे घर जो राशन वठंदा आहिनि।